अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं द नाउन जेंडर इसम जे जिन्स जे बारे में पढ़ूं था, जंहिंमें असीं मस्कुलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, न्यूट्रल जेंडर ऐं कॉमन जेंडर जे बारे में पढ़ंदासीं। मस्कुलाइन जेंडर हमेशा नर जानदार शइ जे लाइ इस्तेमालु थिए थी ऐं उनखां बाद में फेमिनाइन जेंडर मादी जानदार जे लाइ इस्तेमालु थिए थी ऐं उनखां बाद में कॉमन जेंडर जेको आहे नर ऐं मादी ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थी ऐं उनखां बाद में न्यूट्रल जेंडर जेका बेजान शयुनि जे लाइ इस्तेमालु थिए थी पई। सभ खां पहिरें अचो त असीं मस्कुलाइन जेंडर जे बारे में पढ़ूं। चए थो अ नाउन दैट डिनोट्स अ मेल इज सेड टू बी ऑफ द मस्कुलाइन जेंडर। अहिड़ो इसम जेको नर खे ज़ाहिर करे त असीं उनखे जिन्स मुज़क्कर चवंदा आहियूं। फॉर एग्जाम्पल मिसाल तौर असां हिते लिखियो आहे बॉय, उनखां बाद में जो बॉय जेको आहे माना नर जेको आहे हिकिड़े के नर इंसान खे जेको आहे शो करे थो पियो। उनखां पोइ डॉग जेको हिकु नर जानवर खे जेको आहे शो करे थो पियो। ऐं उनखां बाद में पोइट जेको असांजे शाइर खे माना हिकु नर जेको आहे जिन्स मुज़क्कर सां तालुक़ु रखे थो उनखे जेको आहे ज़ाहिर करे थो पियो। उनखां पोइ अंकल आहे, उहो बि ईअं असांजो जेको आहे जिन्स मुज़क्कर खे शो करे थो पियो। ऐं उनखां बाद में हस्बैंड आहे, उहो बि असांजो जेको आहे जिन्स मुज़क्कर खे जेको आहे शो करे थो पियो। ऐं उनखां बाद में हार्स आहे जेको हिकु जानवर आहे जेको हिकु नर जानवर जेको आहे जिन्स खे ज़ाहिर करे थो पियो। उनखां पोइ ब्रदर, इहो बि जेको आहे असांजो जिन्स मुज़क्कर जो मिसाल आहे। ऐं उनखां बाद में मेन ETC अहिड़ी तरह मां मेन लिखियो आहे, इहो बि असांजो जेको आहे मस्कुलाइन जेंडर जो मिसाल आहे। हाणे उनखां बाद में असांजो आहे फेमिनाइन जेंडर। अ नाउन दैट डिनोट्स अ फीमेल इज सेड टू बी ऑफ द फेमिनाइन जेंडर। अहिड़ो इसम जेको मोनस खे ज़ाहिर करे, जिन्स मोनस खे ज़ाहिर करे या कंहिं मादी शइ जे लाइ जेको आहे मादी शइ खे ज़ाहिर करे या उन इशारो करे त असां उनखे जेको आहे फेमिनाइन जेंडर या जिन्स मोनस चवंदा आहियूं। फॉर एग्जाम्पल मिसाल तौर जीअं असां पहिरें जेको आहे मस्कुलाइन जेंडर जे मिसाल में असां जेको आहे पहिरें जेको आहे बॉय लिखियो आहे जेको नर खे शो करे थो पियो। ऐं उनखां बाद में असां जेको आहे फेमिनाइन जेंडर में लिखियो आहे गर्ल जेको मादी खे माना जिन्स मुज़क्कर खे जेको आहे ज़ाहिर करे थो पियो। अहिड़े तरीक़े सां असां डॉग लिखियो जेको जिन्स मुज़क्कर खे ज़ाहिर करे पियो। ऐं असां बिच लिखियो आहे जेको जिन्स मोनस खे जेको आहे शो करे थो पियो। उनखां बाद में पोइट आहे, सॉरी मां हिते पोइट जेको आहे जिन्स मुज़क्कर खे शो करे थो पियो। ऐं हिते असां जेको आहे पोइटेस लिखंदासीं जेको जिन्स मोनस खे शो करे थो पियो। उनखां बाद में अंकल जेको आहे जिन्स मुज़क्कर खे जेको आहे शो करे थो पियो। ऐं आंट जेको आहे जिन्स मोनस खे जेको आहे शो करे थो पियो। उनखां बाद में हस्बैंड आहे जेको असांजे जिन्स मुज़क्कर खे जेको आहे शो करे थो पियो। ऐं वाइफ आहे जेका असांजी जिन्स मोनस खे शो करे थी पई। अहिड़े तरीक़े सां हार्स आहे जेको जिन्स मुज़क्कर खे शो करे थो पियो। ऐं मेयर आहे जेका जिन्स मोनस खे शो करे थी पई। अहिड़े तरीक़े सां बिरादर आहे असांजो लफ़्ज़ जेको जिन्स मुज़क्कर खे शो करे थो पियो। ऐं सिस्टर आहे जेका असांजी जिन्स मोनस खे शो करे थी पई। अहिड़े तरीक़े सां असांजो मेन आहे जेको जिन्स मुज़क्कर खे शो करे थो पियो। ऐं वोमेन आहे जेका असांजे जिन्स मोनस खे जेको आहे शो करे थी पई। उनखां बाद में आहे कॉमन जेंडर जिन्स आम। अहिड़ी जिन्स जेका मर्द ऐं औरत ॿिन्ही जे लाइ नर ऐं मादी ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थिए, असां उनखे जेको आहे कॉमन जेंडर या जिन्स आम चवंदा आहियूं जेका सभिनी जे लाइ इस्तेमालु थिए। उनजी डेफिनेशन आहे अ नाउन दैट डिनोट्स आइदर अ मेल और फीमेल इज सेड टू बी द कॉमन जेंडर। अहिड़ा जिन्स जेका मर्द या औरत ॿिन्ही खे जेको आहे ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थिए, असीं उनखे कॉमन जेंडर या जिन्स आम चवंदा आहियूं। जीअं आहे पेरेंट्स, त इहो बि ॿिन्हिनि जे लाइ मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए पियो। उनखां पोइ चाइल्ड, इहो बि असांजे मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। फ्रेंड, त इहो बि असांजे जेको आहे मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उनखां पीपल आहे जेको मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। सर्वेंट आहे, उहो मेल बि थी सघे थो ऐं फीमेल बि थी सघे थो। अहिड़ी तरह एनिमी दुश्मन जेको आहे उहो मेल बि थी सघे थो ऐं फीमेल बि थी सघे थो। अहिड़े तरीक़े सां कज़न असांजो जेको आहे मेल बि थी सघे थो ऐं फीमेल बि थी सघे थो। अहिड़े तरीक़े सां खोड़सरा जेका ॿिया बि अहिड़ा कॉमन नाउन आहिनि जीअं डॉक्टर थी वियो, स्टूडेंट थी वियो, टीचर थी वियो, इंजीनियर थी वियो, इहे सभु अहिड़ा आहिनि जेका चई सघूं था त कॉमन नाउन जी कैटेगरी में अचनि, कॉमन जेंडर जी जेको आहे कैटेगरी में अचनि था पिया। उनखां बाद में आहे असांजो न्यूट्रल
जेंडर जेको जेंट्स बेजान है चए तो a noun that denotes a thing that is either male nor female is said to be of the neuter gender is चए तो एड़ी जेको एड़ो नाउन जेको ना तो जेको फीमेल हुजे ऐं ना ही मेल हुजे वो कंहिं शइ जो नालो हुजे त असां उनखे न्यूटर जेंडर चई सघूं था। जीअं आहे बुक, तो बुक भी एक अहिड़ी शइ आहे जेका मां साह वारी न आहे, न जानदार आहे, न जे जानदार न आहे, जंहिंजे करे असीं इनखे जेको आहे न फीमेल चई सघूं था, न असां इनखे मेल चई सघूं था। इन जे करे असां इनखे जो न्यूटर जेंडर जेंट्स बेजान आहे, माना जंहिंमें साह न हुजे, बग़ैर साह वारी शइ। अहिड़ी तरह बुक आहे असांजो न्यूटर जेंडर में, स्टोन आहे उहो बि असांजो जेको आहे उहो न्यूटर जेंडर में आहे, चेयर आहे त उहा बि असांजो जेको आहे न्यूटर जेंडर आहे, जग आहे त उहा बि असांजो न्यूटर जेंडर आहे। उन खां बाद में बॉक्स आहे त उहो बि असांजो जेको आहे न्यूटर जेंडर आहे। उन खां अलावा फैन त उहो बि असांजो जेको आहे न्यूटर जेंडर आहे। गिलास आहे त उहो बि असांजो जेको आहे न्यूटर जेंडर आहे। पेन आहे त उहा बि असांजो जेको आहे न्यूटर जेंडर आहे। कप आहे उहो बि असांजो न्यूटर जेंडर आहे। रूम आहे उहो बि असांजो न्यूटर जेंडर आहे। ट्री आहे ETC ट्री इहा बि असांजो जेको आहे त न्यूटर जेंडर आहे। अॼु जे लेक्चर में असीं पढ़ियोसीं त नाउन जो जेको आहे 4 जिन्सूं आहिनि, जिन्स मुज़क्कर, जिन्स मोनिस, जिन्स बेजान ऐं जिन्स आम। त जेकर तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब करियो। थैंक यू।